अहम ख़बर सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अवाम लाइ तारीख़ी तोहफ़ो ॾिनो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हर गाॾी लाइ थर्ड पार्टी इंश्योरेंस लाज़मी करार ॾेई छॾी आहे। इंश्योरेंस खां सवाइ गाॾी रजिस्टर्ड थींदी ऐं नाई टोकन टैक्स जमा थी सघंदो। इहो चवणु वॾे वज़ीर जो। उन्हनि वधीक चयो त रोड हादसनि में फ़ौत थियलनि जे वारसनि खे 7 लख ऐं माज़ूरीअ ते 5 लख रुपया मिलंदा। तर्जुमान वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध जे वॾे वज़ीर नो फॉल्ट मुआवज़े जे निज़ाम जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। पाकिस्तान जो पहिरियों जदीद डिजिटल इंश्योरेंस मॉनिटरिंग सिस्टम सिंध में फ़ाल थी वियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु हो त सिंध मोटर व्हीकल ऑर्डिनेंस में तरमीम खां पोइ हिकु नओं कलम 67H जी इज़ाफ़ो कयो वियो आहे। रोड हादसनि जे मुतासिरनि खे माली तहफ़ुज़ फ़राहम करणु असांजी तरजीह आहे। इहो चवणु सैयद मुराद अली शाह जो। सिंध जे वॾे वज़ीर जी एक्साइज़ खाते खे कानून ते सख़्ती सां अमल दरामद खे यकीनी बणाइण जी हिदायत कई वई आहे। अहम ख़बर पंहिंजे नाज़रीन सां हिकु दफ़ो ॿीहर शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आवाम लाइ तारीख़ी तोहफ़ो। वॾे वज़ीर सिंध में हर गाॾीअ लाइ थर्ड पार्टी इंश्योरेंस लाज़मी करार ॾेई छॾी आहे। वॾे वज़ीर पारां चयो वियो आहे त इंश्योरेंस खां सवाइ गाॾी रजिस्टर्ड थींदी, नई टोकन टैक्स जमा थी सघंदो। रोड हादसनि में फ़ौत थियलनि जे वारसनि खे 7 लख ऐं माज़ूरी ते 5 लख रुपया मिलंदा। बिल्कुलु नासीन वाक़िया अॻु पिया। वॾे वज़ीर जो चवणु त पाकिस्तान जो पहिरियों जदीद डिजिटल इंश्योरेंस मॉनिटरिंग सिस्टम सिंध में फ़ाल थी वियो आहे। सिंध मोटर व्हीकल ऑर्डिनेंस में तरमीम खां पोइ हिकु नओं कलम 67H जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। वॾे वज़ीर पारां चयो वियो त रोड हादसनि जे मुतासिरनि खे माली तहफ़ुज़ फ़राहम करणु असांजी तरजीह आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त अवांखे आगाह कई पिया। हिन अहम ख़बर बाबति सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अवाम लाइ तारीख़ी तोहफ़ो ॾिनो आहे।